वो जॾहिं आशिक जा कलाम ॿुधंदो त ज़रूर झूमंदो। अवां जूं बेपनाह तालियूं ऐं सिंध जो दर्दीलो आशिक ऐं फनकार मुमताज मौलवी। मुमताज साहब, तव्हां जो ही ईद जो एल्बम आहे, तव्हां आशिक हमेशह रोहारिया आहिनि। अॼु मां तव्हां खां हिकिड़ो अहिड़ो सुवाल कयां थो, यकीनन हिन आशिकनि खे बि वणंदो ऐं तव्हां लाइ बि इम्तिहान हूंदो। जेकॾहिं हिन ईद ते तव्हां सां पंहिंजो महबूब मिलण अचे, हिक पासे आशिक हुजनि, ॿिए पासे तव्हांजो महबूब हुजे, त तव्हां कंहिंजे पासे न बीहंदो? मारे छॾे हक़ीक़त निसार साहब ॿुधायां तव्हांखे मां, पर जेकॾहिं जंहिं मुंहिंजी दिलि ॾुखाई आहे, जेको ज़ालिम इंसान आहे, जेकॾहिं उहो मूंसां परची पए ऐं ॿिए पासे ॾे मुंहिंजा आशिक हुजनि न, मां आशिकनि जो अॻुवाण थी आशिकनि जी अदालत में वञी आशिकनि जो इंसाफ़ ॾियाराए सघां थो। दोस्तो, ही तव्हां सां मोहबत करे थो ऐं यकीनन हिन लाइ इहो इम्तिहान हो त पंहिंजे महबूब खे ठुकराए तव्हां आशिकनि जो केस इश्क जी अदालत में लड़ंदो, त मौलाई लाइ भरपूर ताड़ी वॼायो। त एल्बम जी शुरूआत